समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, जयपुर जी चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर जी नई अपडेट सां गॾु असां तव्हांजे समक्ष प्रस्तुत थी आया आहियूं। 1 फरवरी ते नया नामांकन भरण जी प्रक्रिया प्रारंभ थी। सभिनी चुनाव अधिकारियों जे समक्ष 7 ॼणनि पंहिंजा नामांकन भरिया आहिनि ऐं 2 तारीख़ ते नाम वापसी जी तारीख़ आहे, जंहिंजो समय आहे 3 का 4। तो दोस्तों, 7 जे 7 प्रत्याशी पंहिंजे पूरे ही दमखम सां गॾु आया, पंहिंजे समर्थकनि सां गॾु आया ऐं पूरे ही जोश खरोश सां गॾु ॼण उन्हनि पंहिंजो नामांकन दाख़िल कयो आहे। दोस्तों, असां असांजे वीडियो माध्यम सां तव्हांखे ॾेखारूं पिया कि कहिड़े न हर्षो उल्लास सां गॾु उन्हनि पंहिंजो नामांकन दाख़िल कयो आहे। दोस्तों, चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर खे वठी करे हिकिड़ी ॿी अपडेट आहे कि जेकी लिस्ट जे मथां विवाद हो उन में बि संशोधन कयो वियो आहे। सत्यमेव जयते, ये सत्य जी विजय थी आहे कि जंहिंजे पुठियां हेतिरा पिछली बार जहिड़ा हलिया, झगड़ा हलिया, कई विवाद थिया, कई मुखी नाराज़ थिया त कई संस्था वारा नाराज़ थिया हुआ, त उहो विवाद बि हाणे ख़तमु थी वियो। उन लिस्ट में संशोधन थी वियो आहे ऐं जेका पुराणा कैंडिडेट आहे उहे वही रहिया हुआ, उन्हनि मां हिकु कैंडिडेट वापसि पंहिंजो नए हिसाब सां वरी नामांकन दाख़िल कयो अथई, जंहिंजो नालो आहे कमल आसानी। तंहिंजे अलावा दोस्तों, 6 प्रत्याशियों जा नाला भी असां तव्हांखे ॿुधायूं था। रमेश मोटवानी, रमेश हरपलानी, प्रमोद कुमार नावानी, शंकर दुलानी, अशोक हरलानी, अशोक सेवाणी। तो दोस्तों, ये 7 कैंडिडेट पूरे पंहिंजे दमखम सां गॾु बीठा आहिनि। ॾिसणो इहो आहे कि अॼु केरु केरु पंहिंजो नामांकन वापसि वठे थो या इहे 7 प्रत्याशी पूरे दमखम सां गॾु पूरे जयपुर शहर में इन चेटीचंड सिंधी मेला समिति जो चुनाव लड़ंदा। दोस्तों, हाणे ॾिसणो इहो आहे कि असांजो सिंधी समाज, जयपुर जो सिंधी समाज आख़िर कंहिंखे थो चूंडे, छोकी 7 जे 7 प्रत्याशी आहिनि जेका, इहे सभु हीरा मोती आहिनि समाज जा। त समाज लाइ करे ॾाढी ॾुखियाई थींदी कि आख़िर असां कंहिंखे चूंडूं। ख़ैर, समाज त समाज आहे, कंहिंखे आख़िर हिकिड़े खे त पंहिंजे सर जो ताज ठाहींदो ई ठाहींदो ऐं भॻवानु श्री झूलेलाल बि कंहिं हिकिड़े खे चूंडंदो जेको कि उन जी सेवा करे, उन जा जुलूस कढे ऐं चङे नमूने इहो इन चेटीचंड सिंधी मेला समिति जो मेलो मचाए। त दोस्तों, लगातार तव्हांखे असांजे चैनल जे माध्यम सां इन चेटीचंड सिंधी मेला समिति हर हिकु अपडेट ॾींदा रहंदासीं ऐं तव्हां सभिनि खे इहो चईंदासीं कि तव्हां पंहिंजे बुद्धि विवेक सां कहिड़े बि प्रत्याशी खे वोट करो था त पंहिंजे बुद्धि विवेक सां तव्हां वोट कंदा, जंहिंसां कि असांजे सिंधी समाज जो मेलो पूरे दमखम सां गॾु मनी सघे ऐं सिंधी समाज जो नालो ऐं असांजे इष्ट देव भॻवानु श्री झूलेलाल जो नालो मथे थिए। जय श्री झूलेलाल।